जाति कल्प वृक्ष कामधेनु गौ चिंतामणि उन्हनि की वधिक कृपा थी आ प्रभु कोई झोलीअ में ॾींदा आहिनि जेको असांजे भले में हूंदो आहे जंहिं शइ में असांजी भलाई न हुजे उहा शइ घुरण सां बि न ॾींदा आहिनि। इन करे प्रभु सर्व साध संगत तव्हांजे चरणनि में हाज़िरी लगाई आहे महाआरती में शामिल थियनि सत्संग भक्ति करे रहिया आहिनि। प्रभु कृपा कयो सदा सदा पंहिंजी रहम नज़र रखो अठी पहर साण रहो पंहिंजी याद बख्शो नाम जो दान गीता जो ज्ञान गंगा जो स्नान चरण जो ध्यान भक्ति जो वरदान बख्शो तन मन निरोग रखो ॿारनि खे वॾी हयाती ॾियो वॾनि जी पंहिंजी हलंदी हलायो जंहिंजे मन में जेकी भावना सा ज़रूरु ज़रूरु पूरन कयो दाता मृत्यु कदे न हो वई जन की अरदास नानक जोड़ गोविंद का पूरन गुरदास। कृपा कयो दाता सब जा दुख दूर थियन विश्व जो कल्याण थिए। तुमेव माता च पिता तुमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वशक्ति महामाया नवदुर्गे जगन्मातर सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी ओम नमश्चंद्रकाय नमः भद्रकाली कपालिनी स्वाहा स्वधा नमोस्तुते तत्सवितुर्वरेण्यं धियो यो नः प्रचोदयात्। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय। श्री कृष्ण शरणं श्री कृष्ण शरणं मम। ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये श्री कृष्ण शरणं मम श्री कृष्ण शरणं मम। ओम राधे श्याम
ओम सीताराम, ओम सीताराम, ओम राधे श्याम। सतनाम श्री हरि वाहिगुरु, सतनाम श्री हरि वाहिगुरु। जय श्री कृष्ण। धन गुरु नानक देव, धन गुरु नानक देव। ओम श्री साई दुख नाशाय नमः। ओम श्री साई दुख नाशाय नमः। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे, सुगंधिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनात्, मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम नमः शिवाय। हरि ओम, हरि ओम, हरि हर, हरि हर, हरि शरणं, हरि शरणं। हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्। हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे। हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। बोल वृंदावन बिहारी लाल की, श्याम सुंदर भगवान की, जगत गुरु श्री चंद्र भगवान की, बाबा धनुराम साहिब की, बाबा आनंद राम साहिब की, बाबा भगत राम साहिब की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। आयुर्दान देवता रायपुर वाला बड़ी तो भैया प्रभु दुख दूर कर, ऑपरेशन सफल थे। सर्व साथ सदगी अरदास महात्मा कल्याण दास बंदा प्रभु जो सुमरन एक माला संगत दातार कृपा कयो सर्व साथ संगत जी श्रद्धा वधे, समूरी वधे, प्रेम वधे, कृपा थे। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, भाई संगत जी फरमाइश बच्चों योगी सत्संग कीर्तन भजन गुरबाणी जी को संगाईंदा से, लेकिन एक पंक्ति तो जरूर गाईंदा से। जेको भजन रह जियो वही अगले गुरुवार से तव्हांखे याद कजो ॿुधाईंदा। तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है, किसी और चीज की अब दरकार ही नहीं है। तेरे साथ से होना अब कुर्बान हो रहा है। मेरा तेरी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कर दिया, मेरा नाम हो रहा है।
सतगुरु बाबा आनंद राज साहब दीवाना तुझे नाम जा ओ बाबा आनंद राम आयो दीवाना तुझे नाम जा ओ बाबा आनंद राम आयो तुझे दर से ओ बाबा तुझे दर से ओ बाबा श्री कृष्ण गोविंद अज बिलासपुर श्री गोदड़ी धाम में रात जो अठी कुंडली शब्द कीर्तन सत्संग जो लाभ बढ़ जो बिलासपुर की सात संगत विशेष ए प्रभु जो भंडारो स्वीकार कजो सिद्धि कॉलोनी में गोदड़ी धाम बाबा गेलाराम साहिब जन जो स्थान उन जो पावन दिवस मनाईंदा से अठे को ॾहें अठे को साढ़ी अठे ताईं कुछ सेवादारी भजन गाईंदा साढ़ी अठे को वरी ॾहें असांजो कीर्तन आहे दरबार में कीर्तन करे तुरंत उते पहुचंदासीं सो लाभ वठे गुरु गोदड़ी वाली घनश्याम की जय बाबा जी की याद कराया तव्हांखे हा मां त पुछंदा ई न आहियो वरी आख़िरी में पुछंदा आहियो बाबा जन विया अथव लखनऊ उहे भी गोदड़ी धाम में उते कीर्तन करण विया लखनऊ में बोलो वृंदावन बिहारी लाल की जय साईं चांदूराम साहिब जन सामने उते उन्हनि जो दर्शन करे ईंदा मिलींदा संतनि सां अचो साथ संगत जी अॼु जी प्रसाद सेवा जिन कराई आहे ॾिसो प्रभु जी केॾी कृपा आहे कि कई संगत का सजी संगत असांजो परिवार आहे सच्चो परिवार त साध संगत आहे जेके भक्तिअ में असां सां गॾु ऐं कई संगत में अहिड़ा आहिनि जंहिंजो असां दर्शन त कंदा आहियूं हर हफ़्ते पर नालो ई पतो कोन्हे चओ हरे राम यानी व्यक्तिगत उन्हनि जो परिचय नालो छा आहे काथे रहंदा आहिनि कोई जानकारी न आहे कल्ह हिकिड़ी माता आई उन्हनि अॼु जे भंडारे की सेवा कई आहे साध संगत उन्हनि जो नालो अथव शिव कुमारी डाहरे परिवार नया पारा में रहते हैं दीदी बैठी है यहाँ पे हर हफ्ते आती हैं हाँ आशीर्वाद जो दीदी आई है बिल्कुल आज की प्रसाद सेवा इन्होंने करवाई है तो प्रभु कृपा करे सर्व परिवार में भक्ति का शांति का प्रेम का दान दे तन मन निरोग रखे तो मैंने पूछा मेरे को पता ही नहीं आप उनको सिंधी लग रहे हो तो उन्होंने कहा नहीं हम डाहरे परिवार सरनेम है और हम नया पारा में रहते कब से आते हो आप कहा 14 सालों से हर गुरुवार 14 सालों से बोले हाँ तो आपको सिंधी समझ में आती है बोले कुछ समझ में नहीं आती भजन फिर भी समझ में आते हैं तो आप हिंदी गाते तो आपको सत्संग भी समझ में नहीं आता फिर 14 साल कंटिन्यू कैसे आया तो उन्होंने अपना अनुभव बताया कि 14 साल पहले मुझे आप ही के साथ संगत में से किसी ने कहा कि दीदी आप आके देखो एक दिन आपको देखो कैसा आनंद आता है ठीक तो मैं एक गुरुवार जैसे ही आई
तो एक ही गुरुवार में इतना आनंद आया, फिर दूसरा गुरुवार, फिर 5 गुरुवार, फिर 15 गुरुवार, और जैसे जैसे गुरुवार आती गई तो पता नहीं इतनी कृपा हुई भगवान की, मुझे शांति मिलती गई, आनंद मिलता गया, अपने आप बिना बोले सब काम होते गए, मुझे सब कुछ मिल गया। इन 14 सालों में मुझे प्रभु ने, भगवान ने सब कुछ दिया है। 2 बेटे भी हैं, 2 बेटियां हैं, सब कृपा है। तो भगवान जी केड़ी कृपा है, जिसको असां भले भाषा में समझो, भगवान तो असां के समझन था। भगवान तो देख रहे हैं ना कि ये इंसान मेरे चरणों के पास आ रहा है, इसमें श्रद्धा है तभी तो पहुंच रहा है। जाते भाषा भी समझ में न अचे, वो भी मानो अचे, छाजे कर तो अचे, श्रद्धा है। जबकि 14 सालन में असां के परिचय में हरे राम हरे राम। और कई मानो तो सिंधी समाज में भी असांजा अहिड़ा हिक ही गुरुवार ते आस पूरी थी तो बाय बाय करे छॾींदा आहिनि, साईं बाबा तव्हां ख़ुशि रहो, असां हिते ख़ुशि आहियूं। न भाई ये तो भक्ति आहे। जीवन ॾाढो नंढो आहे, ॾाढो नंढो जीवन आहे, 100 साल भी जियो तॾहिं भी जीवन नंढो आहे। इन करे खूब भक्ति कजे, जेके भक्ति कंदा उहे मथे पतो पवंदो आहे, उहे दुआऊं ॾींदा आहिनि। हिते त कम थींदा ई, जीते जी शांति ईंदी आहे, महसूस थींदो आहे, दुख दूर थींदा आहिनि, बल ईंदो आहे, चिंता दूर थींदी आहे। जेकी करोड़नि रुपए जी दवाउनि सां कमु न थिए, उहो सत्संग सां कमु थींदो आहे। इन करे ॿई लोक सुहेला थींदा आहिनि। पिछले हफ्ते दिन अरदास कराई, भोजन प्रसाद जी संगत के प्रसाद जी दिन सेवा कराई साथ संगत जी, उन जी अरदास त असां कईसीं, लेकिन तव्हांखे न ॿुधायोसीं त कुकरेजा परिवार, विक्की कन्हैयालाल कुकरेजा, नथानी परिवार, रमेश लाल नथानी, जिन मिली करे प्रसाद सेवा कई। प्रभु कृपा कनि, जेके प्रसाद सेवा करे रहे, भगवान उन्हनि जे घर जा अन्न धन सां भंडार भरपूर रखनि, सदा कृपा कनि। श्री कृष्ण गोविंद हरे गोपाल दामोदर। अचो हिकिड़ी गुरबाणी साध संगत जी, हिन गुरबाणी में सतगुरनि जी महिमा, गुरुअ जे दर जी महिमा, गुरुअ जे सेवकनि जी भी महिमा, कि सेवक के सतगुरुअ में केतरी श्रद्धा हुजणु खपे, उहो हिन वाणीअ सां पतो थो पए। पंचम पातशाही श्री गुरु अर्जन देव महाराज जन चवनि था त हे सतगुरु, एॾो तुंहिंजो प्रेम, एॾी तुंहिंजी करुणा, एॾी तुंहिंजी कृपा कि मुंहिंजो मन भरिजी थो अचे कि मां केवल तव्हांजी सेवा न कयां, तव्हांजे दासनि जी भी सेवा कयां। कहल करो तेरे दास की, पग झारऊं बाप, चओ हरे राम। पंहिंजे वारनि सां मां उन्हनि जा चरण साफ़ कया, भावना महसूस कयो, उहो भी गुरुनि जा नथा चवनि, तव्हांजे दर जे सेवकनि जा, कि तव्हांजे दर ते जेके निष्काम सेवा करे रहिया आहिनि, मां उनजे चरणनि खे पंहिंजे वारनि सां साफ़ कया। ॾिसो असांखे त वीचार ई न ईंदा आहिनि, ख़्याल ई न ईंदा। मस्तक अपना भेट देव, गुन सुनो रसा। मां भेट कहिड़ी ॾियां प्रभु, पंहिंजो मस्तक ई तव्हांखे भेट कयां। छो जो हार न यस नो हिते ई निकिरंदी आहे, तर्क वितर्क हिन दिमाग़ में थींदा आहे। मस्तक ई अभिमान जो प्रतीक आहे ऐं मस्तक ई शरणागति जो प्रतीक आहे। विरोध थी त अभिमान झुकियो त शरणागति। इन करे मां मस्तक ई तव्हांजे चरणनि ते भेट चाढ़ियां, ऐं बदिले में छा वठां, गुन सुनो रसाल। मां हरि नाम जो कीर्तन ॿुधां, तव्हांजी वाणी ॿुधां, मां भजन ॿुधां, तव्हांजी भक्ति कयां। तुम मिलते मेरा मन जियो। अद्भुत वचन, हे सतगुरु, तव्हां जॾहिं मिलंदा आहियो त मुंहिंजो मन जीवित थी वेंदो आहे, जीअंदो आहे, न त मन त मरियल थी वियो। तव्हां अखियुनि जे नेणनि जे साम्हूं ईंदा आहियो त मूंखे जीवन मिलंदो आहे। ही ॼण कोई निष्प्राण काया थी बीह रहे,
तुम मिलते मेरा मन जियो, तहांजे मिलण सां ई मुंहिंजो मन हरो भरो थियो, आनंद में पुलकित थियो, नओ जीवन मिलियो, प्राणन जो संचार थियो। तुम मिलम दयाल, हे सतगुरु तहां मूंखे मिलो, मूंखे तहांजो दर्शन थिए, तहांजा वचन मिलन, तहांजो सत्संग मिले, तहांजी आशीष मिले, तहांजी कृपा मिले। निस्बासुर मन अनंद होत, एक बार भी मां तहांखे निहारे वठां त रात ॾींहुं मन में आनंद ही आनंद भरियल हूंदो। ये मोबाइल चार्ज कंदा आहियूं असां अधु हिकु कलाक त 24 कलाक हलंदी हा न भाई, हिकु ॾेढ कलाक असां चार्जिंग कंदा आहियूं मोबाइल त बैटरीअ में बि एतिरी ताक़त आहे, 24 कलाक हलंदी आहे। तव्हां फेसबुक हलायो, व्हाट्सएप हलायो, सभु हलायो, त सतगुरनि जी दीदार में केॾी ताक़त हूंदी। चवनि था तव्हांखे जॾहिं मां दर्शन कंदो आहियां त पोइ रात ॾींहुं हे चित आनंद ही आनंद में हूंदो आहे। संसार जी गर्मी असर न कंदी, दुख असर न कंदा आहिनि, एॾो आनंद हूंदो आहे। जगत उदाहरण साध प्रभ तिन लागू पाल, अहिड़ा जेके सतगुरु संत आहिनि जगत जो उद्धार करण वारा आहिनि, उन्हनि जे चरणनि ते सहारो खणो, उन्हनि जी ओट वठो। मोकोम दीजे दान प्रभ संतन पगराल, मां हिकु ई तव्हां दान तो घुरा, राल चइबो आहे धूड़ खे, धूड़ तव्हां मूंखे संतनि जे चरणनि जी धूड़ ॾियो। उकत सियानप कछ नहीं, नाही कछ खार, ब्रह्म है लाखों मोह ते काटो जम चार। प्रभु मूंखे कोई बुद्धि कोन्हे, मूंखे वीचार कोन्हनि, मां वधीक सत्संग न कयो आहे, मूंखे चतुराई कोन्हे, सियाणप कोन्हे, कृपा कयो। मुंहिंजा भरम भव कटे छॾियो, जम जी फांसी कटे छॾियो। इहा ई मुंहिंजी विनती आहे, हे करुणा पते करुणा करण वारा, तव्हां ई मुंहिंजा पिता आहियो, तव्हां ई पालन करण वारा आहियो। मां बसि गुण ॻाईंदो रहां, संतनि जो संग वठां ऐं जीवन भक्ति रूपी सुख में गुज़री वञे। बिनो करो करुणा पते पिता प्रतिपाल, गुण गावो तेरे साध संग, नानक सुख साध। ॾाढी प्यारी गुरबाणी, हिननि जी धुन रागिन ठाही आहे हरजिंदर सिंह भाई साहब जी, ॾाढी प्यारी वाणी। अचो मिली करे साथ संगत जी थी सघे त ॻायो, न त प्रेम सां श्रवण कयो, छो जो अर्थ तव्हां सम्झी वियो। सरल वाणी गुरु अर्जन देव महाराज जी हूंदी आहे ऐं अर्थ तव्हांखे सम्झ में अची वियो त कीर्तन जो आनंद 100 गुना 1000 गुना वधी वेंदो। तुम मिलते मेरा मन जियो, 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 तुम मिलो गया, तुम मिलो गया, तुम मिलते मेरा मन जियो, तुम मिलते मेरा मन जियो, तुम मिलते मेरा मन जियो, तुम मिलते मेरा मन
मस्तक अपना सेठ दे, गुण सुनो रसाल। मस्तक अपना सेठ दे, गुण सुनो रसाल, गुण सुनो रसाल, गुण सुनो रसाल। तुम मिलते मेरा मन जियो, तुम मिलते मेरा मन जियो। ओ तो मिलो दया, जगत उदाहरण साध प्रभु, तिनका गौपाल। मोको दीजे दान प्रभु, संतन बगराल, संतन बगराल।
चौथा, गुरु कहे सो कीजिए, गुरु कहे सो कीजिए, गुरु करे सो कीजिए ना, गुरु करे सो कीजिए ना। सतगुरु जी को चवन था वो सब कह, सतगुरु जी को कर्म था उहा नकल करने की जरूरत ना है, छो जो हर क्रिया अनुकरणीय न होंगी, अनुकरणीय नकल करने वाली। सतगुरन जे हर कर्म जो असां नकल नथा करे सघूं, जो हरे राम। तंहिंजे करे उहे असांजे लाइ जेको ठीक सम्झनि था चवनि था उहो असां कयूं। थी थो सघे असांजी अखियूं जेके ॾिसनि थियूं ॾिसनि सही थी, पर ॿुधी नथी सम्झी सघे। जरूरी थोड़ी आहे चाहे सतगुरु हुजनि या कोई महापुरुष हुजे, कोई ब्रह्म ज्ञानी महात्मा हुजे या संत सतगुरु हुजनि, त अखियूं अगर सच भी ॾिसनि थियूं त जरूरी ना आहे कि दिमाग़ उनखे समझी सके। ऐं दिमाग़ जी भी पंहिंजी उड़ान आहे, ॻाल्हि त दिलि जी आहे। चओ हरे राम। हा, दिमाग़ में विवेक हुजे, सद्बुद्धि हुजे, विचार हुजे त उनजो कनेक्शन दिलि सां जुड़ी थो सघे। चओ हरे राम। पर कोई पंहिंजे इंद्रियनि सां दिमाग़ सां भगवान खे पाए नथो सघे, यादि रखो। छो जो दिमाग़ भी शरीर जो हिकिड़ो अंग आहे ऐं दिमाग़ सां असां वीचार कंदा आहियूं कि मां मैट्रिक पढ़ी आहे, मां इंटरमीडिएट कयो आहे, मां ग्रेजुएशन कई आहे, मां पोस्ट ग्रेजुएशन कई आहे, मां डॉक्टरेट कई आहे, मां ही कोर्स कयो आहे, मां हो कोर्स कयो आहे। ठीकु आहे, दिमाग़ जी पहुंच हिकिड़ी दिमाग़ तक आहे, लेकिन भगवान अगर दिमाग़ सां मिलिया त कई वैज्ञानिक डॉक्टर पाए वठनि। यूनान जा हिकिड़ा महात्मा थिया संत, उनजो नालो ऑगस्टीन। ऑगस्टीन भगवान खे ॾाढो ॻोल्हियो, भगवान खे पाइण जी पूरी ताक़त लॻाए छॾी। एॾा सुंदर ग्रंथ शास्त्र पढ़ियो दिमाग़ में बिल्कुल ही समझो 100 किलो जो वजन खणी था। दिमाग़ परेशान थियो, थकी पियो, छो जो दिमाग़ सां भगवान खे पाइण पिया चाहे। जेसि ताईं माण्हू सोचींदो आहे कि मां भगवान खे पाईंदुमि, उहो तेसि ताईं करे न पाए सघे। जेसि ताईं हारजी वञे ऐं ईअं चए प्रभु तूं मिल, तुम मिलते मेरा मन जियो, हाणे तूं कृपा कर, मां डुकी थकी पियुमि, हिकु कदम वधाए, हाणे तूं करुणा कर, तूं कृपा कर, तूं अची मिल, त भगवान मिलंदा। त हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, महात्मा ऑगस्टिन यूनान जा दरवेश संत भगवान खे पाइण जो ॾाढो प्रयास कयूं। एॾा तर्क वितर्क वाद विवाद शास्त्र ग्रंथनि जो पूरो ज्ञान टटोले रखियो। सोचींदे सोचींदे सर भारी थियो। हिकु ॾींहुं सोची सैर तो करे अचां, समुद्र जे किनारे सैर करणु हली। ॾाढी टेंशन में उते छा थो ॾिसे, हिकिड़ो नंढो सो बालक खेॾे थो पियो, 8 साल जो खेॾे थो पियो ऐं कुझु उहो बि थोरो वीचार थो करे, हल्की फुल्की सम्झो चिंता थो करे, अलाए छा थो करे। त थोरो हवा लॻी, समुद्र जो किनारो, प्रकृति जो रस आयो, अॻिते वधियो ऐं उन बालक खे चवण लॻो, बेटा तुम क्या कर रहे हो? इस वही जो आप कर रहे हो, समुद्र के किनारे घूम रहे हो, मैं भी घूम रहा हूं, आप भी घूम रहे हो, मैं खेल रहा हूं। अच्छा बेटा ये बताओ, तुम चिंता में मगन नजर आ रहे हो? उस संत ने बालक के तो चो जय श्री कृष्ण। बालक जे हथ में नंढी सी प्याली हुई, प्याली यानी नंढो जी कटोरो हूंदो आहे, केतिरी सी प्याली। तो बालक संत के तो चेस तो बाबा जी पहले आप बताओ कि आपके पास प्याली नहीं है क्या? संत खिलने लगे, क्यों? मैं प्याली का क्या करूंगा? तुम क्या कर रहे हो प्याली का, और तुम चिंता में क्यों हो? तो बालक कहते, आप चिंता में क्यों? मुझे तो लगता है मुझसे ज्यादा आप चिंता में हो। हाँ चिंता में तो हूं, मैं भगवान को पाना चाहता हूं, उन्हीं की चिंता है। बालक कहे तो ठीक है, लेकिन आपके हाथ में प्याली नहीं, क्यों? प्याली क्यों? तुमने प्याली क्यों लाई? जैसे तो मैं इस प्याली में इस समुद्र को डालना चाहता हूं, समुद्र डलता ही नहीं,
यही मेरे दिमाग में चलता है। कैसे बालक थे महात्मा के कि मैंने प्याली में न समुद्र के विजन तो चाया और थोड़ो सो विजन तो प्याली भर दी थी मैंने समुद्र पूरा अजय को तो पकड़ में महात्मा चीज तुम समुद्र को प्याली में डालना चाहते हो। हाँ समुद्र को प्याली में डालोगे। हाँ हाँ मैं समुद्र को प्याली में डालना चाहता हूं। तो आप क्या करना चाहते हो कि मैं भगवान को पाना चाहता हूं। तो आपकी प्याली कहां है। अरे ज्ञान अचियो अकल अचियो होश अचियो अखिन में आंसू अचिया बालक के गले लगाए। जिस केवल तुम बच्चे नहीं मैं भी बच्चा ही हम दोनों दोस्त हैं। तुम भी बच्चे मैं भी बच्चा। कैसे कि जो तुम काम करना चाहते हो वही काम मैं करना चाहता हूं। दोनों बच्चे ही तो हुए। कैसे इस तुम अपने प्याली में समुद्र को डालना चाहते हो मैं अपने दिमाग में परमात्मा को डालना चाहता हूं। ये दोनों काम नहीं हो सकते प्यारे। तुम प्याली फेंक दो मैं दिमाग फेंक देता हूं। समुद्र खुला पड़ा है पूरा सागर तुम्हारा है और मैं भी जब बल छोड़ दूंगा तो एक न एक दिन भगवान भी मुझे मिलेगा। महात्मा जी पुत्र तू के सूत्र देश जो भगवान की पायन जो लेकिन बड़े बड़े मुझे किताबन को न मिलो अज मुझे 8 साल के बालक को वो सूत्र देश सिखाए ज्ञान अच्छी सच में एडो बड़ो परमात्मा सां उनके दिमाग सां पकड़न था चाहे बुधायो है काडो पकड़ में इहो ही तहारणो आ या चतुराई तहारणी आ यो अकल त विञाइणो आ अभिमानी त छॾणो आ। आप गवाई दासम पाई और कैसी चतुराई भी केड़ी चतुराई आ भाई चो हरे राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी गोपाल दामोदर इन्हें करे भगवान के पायण जो इहो ही तरीक़ो आहे कि असां भगवान जी भक्ति कयूं सरल भक्ति। इन जमाने में इहो छा आहे भाई अब भक्ति थे कोन थी मन लगे कोन तो छाजे करे संसार मिठो तो लगे भगवान मिठा नथा लगन कीअं कजे त चवनि था संसार में वैराग रखो। गीता में श्री कृष्ण चवनि था इस संसार जी नज़र तो अचेव थी कोने न। गीता में हर बार तव्हांखे नवा नवा राज मिलंदा नओ सीक्रेट मिलंदो। गीता में श्री कृष्ण चवनि था कि संसार का स्वरूप जैसा नजर आता है ज्ञान मिलने के बाद वैसा दिखता नहीं। हरे राम के 20 साल के जवान को पुछो 25 साल को अरे 25 साल 70 साल के मानव को पुछो जंहिंमें भक्ति कोने सत्संग कोने चवंदो संसार केॾो सुठो आहे केॾा भोग आहिनि स्वाद आहिनि खाइण जा कपिड़ा केॾा सुंदर आहिनि घुमण जी केॾी जॻहियूं माण्हुनि सां वार्तालाप कयो केॾो मज़ो थो अचे केॾा मनोरंजन जा साधन आहिनि केॾीमहिल काॾे हली वञो केॾीमहिल काॾे बस जिंदगी नंढी आहे। हरे राम त लख साल वठींदा तॾहिं बि भोगन में तृप्ति थियण वारी न आहे। उनजे लाइ संसार ॾाढो सुठो आहे ॾाढो बढ़िया आहे कंहिंजे लाइ जेको भक्तीअ को दूर आहे छो जो हुनखे मौत यादि कोन्हे उनखे इहो पतो ई न आहे कि मुंहिंजे गले में फांसी लॻल पई आहे। हरे राम कमाल आहे और जेके वैराग ईंदो उनखे संसार में कई गुना सुख वधीक भगवान जे भजन में गोपियूं रोवन थियूं आंसू थी वहाइनि इन जो मतलब इहो न आहे कि गोपियुनि खे असां वांगुरु कोई दुख आहे टेंशन आहे। उहे आंसू प्रेम जा आहिनि उन आंसुनि में करोड़े स्वर्ग वही वञनि भाई एॾो उन्हनि जे मन में आनंद आहे त जेसि ताईं संसार सां वैराग न रखंदासीं तेसि ताईं सच्चो प्रेम भगवान सां न थींदो भाई। हरे राम आवाज साफ़ अचेव थी भाई।
ॾाढो प्यारो भजन बाबा जन जो अचो, ॾाढा प्यारा शब्द, सरल शब्द बाबा आनंदराम साहिब जन लिखियो कि खाईंदे रोटियूं पर पाईंदे कपड़ा, हलियो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा। ॾिसो, जेसिताईं वैराग न ईंदो त रस बि न ईंदो भक्तीअ में, ऐं वैराग ईंदो त ख़बर अथव संसार जी त 100% चिंता ख़तम। चिंता करण सां चिंता दूर न थींदी आहे। संसार में जेतिरो उलझंदा वेंदासीं, लेकिन भक्ति में जेतिरो प्रवेश कंदासीं त असां हीअं न आहे कि धंधो बंदि करे छॾींदासीं, पंहिंजो कर्म न कंदासीं, सभु कंदासीं, पर टेंशन न कंदासीं। चओ हरे राम। हरे राम। खाईंदे रोटियूं पर पाईंदे कपड़ा, खाईंदे रोटियूं पर पाईंदे कपड़ा, हलो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा, हलो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा। खाईंदे रोटियूं पर पाईंदे कपड़ा, खाईंदे रोटियूं पर पाईंदे कपड़ा, हलो तूं वेंदे ओए, हलो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा, हलो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा, हलो तूं वेंदे मन खाली करे हथड़ा, हलो तूं वेंदे मन खाली करे हथड़ा। चाहे गरीब तू चाहे धनवान, चाहे गरीब तू चाहे धनवान, आखिर में छड़ो तेरी जहान, आखिर में छड़ो तेरी जहान। गणजी तू मेहमान आयो नाही मिठड़ा, गणजी तू मेहमान आयो नाही मिठड़ा, हलो तूं वेंदे ओए, हलो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा, हलो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा। पाईंदे रोटियूं पर पाईंदे कपड़ा, पाईंदे रोटियूं पर पाईंदे कपड़ा, हलो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा, हलो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा। हित कहिंदे भी समझे न सही आसरो, थोड़े जीअण लाइ करी सोचड़ो, कर्म अजाया करी तो कचड़ा, कर्म अजाया करी तो कचड़ा, हलो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा, हलो तूं वेंदे प्यारा खाली करे हथड़ा, हलो तूं वेंदे मन खाली करे हथड़ा, हलो तूं वेंदे मन खाली करे हथड़ा। करी दे तूं चाल न पूरा थियन, करी दे तूं चाल न पूरा थियन, लखन मां भी कोटी न साण पड़न, लखन मां भी कोटी न साण पड़न। लाख जमा करो हीरे मोती, लाख जमा करो हीरे मोती, पर सुन लो भैया कफन में जेब नहीं होती। स्वामी राम सुखदास महाराज कहते हैं ऊपर एक धागा भी नहीं जाएगा, ऊपर एक धागा भी नहीं जाएगा। और मुझे कोई जीवन का हो जाए
सा जे करे सदा खुश थी निर्भव होए भजो भगवाना मस्ती में वर्जी करे प्रभु जी भक्ति करे ॾाढा प्यारा शब्द हिलंदो गुजार चाहे रोमरो प्रहलाद महाराज कयो जयदेव महाराज कयो चैतन्य महाप्रभु कयो श्री हनुमान जी महाराज कयो वडन वडन संतन भक्तन महात्माओं कयो ए कीर्तन में भगवान के बधी भगवान बधी दिया पकड़ में अचिया वही कीर्तन वही आ भगवान वही आ भगवान जो स्वभाव वही आ असां बदल जिया उन्हें भाव से कीर्तन करे तो भगवान सत्युग में जय समय में मिलंदा उन्हें वो कई गुना जल्दी कलयुग में मिली वेंदा। हरि राम अचो भाई बाबा आनंद राम सेवा समिति जंहिंमें साध संगति महिला सेवा समिति जी भी हाणे अध्यक्ष आहे असांजी कुकरेजा भाभी बणी आहे उन्हनि खे बि तालियूं वॼाए आशीर्वाद ॾियो करोड़ करोड़ साध संगत जे तरफ़ों वाधायूं वर्षा कुकरेजा त सदा सेवा हलंदी रहे निष्काम भाव सां प्रेम सां प्रभु कृपा कंदा रहनि हा उनजो स्वागत बाबा आनंद राम महिला सेवा समिति जी अध्यक्षा असांजी भाभी वर्षा कुकरेजा जंहिंजो स्वागत असांजी सुप्रीम कोर्ट कंदी। महिला दिवस ते वाह बोल वृंदावन बिहारी लाल साध संगत जी भाई विशेष सूचना ध्यान में ॿुधो सुभाणे शुक्रवार 13 तारीख है सुभाणे को श्रीमद भागवत कथा बिलासपुर बंधुआ पारा हेमनगर आशीर्वाद भवन में 7 ॾींहं भगवान जी राधा माधव जी अकारण कृपा वरी को सुभाणे भगवान जी प्रेमा भक्ति आरंभ शाम जो 7 बजे तक हिंदी भाषा में कथा थी तो हिंदी भाषा में सबसे निवेदन है सबको बताएं सबको साथ लाएं
और हिंदी भाषी भी हमारे भाई बहन सब सम्मिलित हो। शाम 4 से 7 श्रीमद् भागवत कथा बंधुआ पारा आशीर्वाद भवन जरूर लाभ वठिजो। साध संगत जी लाइव भी कंदा मामा ॿियनि शहरनि वारनि जे लाइ, बिलासपुर जे लाइ न, त ॿी साध संगत सभु पहुचिजो ऐं भगवान जी आप साक्षात कृपा आहे। केवल भावना शुद्ध हुजे, भगवान जी भक्ति जे लाइ 4 कम छॾे अचिजो भाई, ठीकु आहे, ऐं पहुची करे लाभ वठिजो। बोल वृंदावन बिहारी लाल। सेवा समिति जी हिकिड़ी ॿी मीटिंग रविवार सुबुह जो 9 बजे 15 मार्च सब शामिल थींदा। साथ सब युवा जेके भी सेवादारी उहे जरूर शामिल थींदा। राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे, भक्ताधीन मना वो शबरी के जूठन के गुणगान गाए, वो शबरी के जूठन के गुणगान गाए, सुदामा के समुद्र झपट आने वाले, वो कर्मा की खिचड़ी पे हद करने वाले, वो कर्मा की खिचड़ी पे मर मिटने वाले, लगा ले हमें भी चरण से लगा ले, लगा ले हमें भी चरण से लगा ले। वो कृष्णा की विपदा को हर लेने वाले, वो नरसी के मुंडली को हर लेने वाले, वो केवट की नैया तो तुम कहने वाले, वो
चाहा करता है, दिखलाता छवि किरणें अपनी, जिसका दर्दे दिल दहा करता है। श्री कृष्ण हमारा सनेही सखा एक मीठी सी बात कहा करता है, जिन नैनों से नीर बहा करता उन पलकों में शाम रहा करता है। वो मीरा सी रहा देवो